इमाम हुसैन जी आमद जो ॾियारो आहे अॼु हुसैन मौला जी आमद जो ॾियारो आहे दम दम हुसैन मौला हुसैन दम दम हुसैन मौला हुसैन दम दम हुसैन मौला हुसैन दम दम हुसैन आता हुसैन दम दम हुसैन मौला हुसैन दम दम हुसैन मौला ओ मौला अॼु 3 शाबान हुसैन मौला जी विलादत जे ॾींहुं दरगाह तुरेल बादशाह सरदार जे मज़ार ते सूफ़ी फ़कीर साईं मुमताज़ अली कादरी साईं गाड़ल फ़कीर इम्तियाज़ अली फुलपोटो बाबा मोहम्मद जुड़ियल साईं वारनि हिते सलवात लख पढ़ाई आहे सूफ़ी मुमताज़ साईं जी अॼोकी ग़ुलामी अॼोको ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा रब 3 शाबान इमाम हुसैन जी आमद जो वास्तो थी इमाम हसन अमीर हुसैन जो वास्तो थी सूफ़ी मुमताज़ अली साईं खे साईं जे भाउ भाटनि खे साईं जे पुटनि खे बचड़नि खे क़यामत ताईं शादो आबाद फरमा मौला हिननि जे रोज़गारनि में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतूं गंज अता फरमा ओ मौला वडेरो इमदाद अली मेतलो साईं खे इमदाद अली साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला जेके भी फुल पोटा अॼु हिन दुआ में शरीक आहिनि इमाम हुसैन जो वास्तो थी सभिनी फुल पोटनि जा क़यामत ताईं बच्चा घर आबाद फरमा ओ मौला साईं असांजे जमात जे निगरान अरबाब अली मेतलो साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा वॾेरो मीर मोहम्मद नूनारी साईं खे साईं जे बचड़नि खे शादो आबाद फरमा गुलज़ार अली फुलपोटो साईं जा अला यार फुलपोटो महबूब फुलपोटो साईं जा इशफाक कार साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा साईं हाजी पहवर साईं जेके पुराना रागी ऐं नात ख़्वान रेडियो पाकिस्तान जा आया इन्हनि हाजी साईं कंहिं जे बचड़नि खे आबाद फरमा अॼु असां सभिनी जो बेड़ो तार जेके बे औलादी आहिनि इमाम हुसैन जो वास्तो थी उन्हनि खे औलाद अता फरमा इमाम हुसैन जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा इमाम हुसैन जे आख़िरी सजदे जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा इमाम हुसैन जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा सूफ़ी मुमताज़ अली साईं जी मदद फरमा ओ मौला जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा बीमारनि खे शफ़ा अता फरमा ओ मौला महबूब जी उम्मत खे फिरके वारत खां बचा कुरान ॿियो वली सगोरा फिरके खां मना था कनि ओ मौला महबूब जी उम्मत खे तफ़िरके बाज़ी खां बचा अल्लाह जे दसियल वाट ते हलणु नसीब फरमा सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर में लख सलवातूं थियनि इमाम हुसैन जो वास्तो थी आहे दुआ अॼु क़बूल फरमा अॼु असां सभिनी जो बेड़ो तार अॼु असां सभिनी जो बेड़ो तार इन्नल्लाह ओ सोना तारकी तुरेल बादशाह असां तुंहिंजे दर सवाली तू अल्लाह जी बारगाह में सवाली थी असां सभिनी जो बेड़ो तार मुंहिंजा रब तुरेल बादशाह जी सारी जिंदगी ऐं बंदगी जो वास्तो थी अॼु असां सभिनी जो बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा।
अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे